बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे इस प्रोग्राम फ़ैसले जी घड़ी मां आहियां आफ्ताब मोगरी। मां हमेशह चवंदो आहियां त फ़ैसिला थियणु खपनि हिन धरती धड़ियुनि जे लाइ, ऐं यकीनी तौर ते जेके इक़्तिदार धणी आहिनि उन्हनि खे को फ़ैसिला करणा पवंदा। अॼु वॾो अहम फ़ैसिलो, तारीख़ी फ़ैसिलो जेको फ़ौज पंहिंजी सफ़ुनि मां जेको फ़ैसिलो कयो, उन न सही पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अॼु उहो ख़बरुनि जी अहम ऐं हेडलाइन जी ज़ीनत बणिजी वियो। अॼु तय आहे त लेफ्टिनेंट जनरल रिटायर फैज़ हमीद जेको अॻूणो DG ISI आहिनि उन्हनि खे पंहिंजी तहवील में वरितो, ऐं उन ते जेके इल्ज़ाम हुया उन्हनि जी जेको शानबीद आहे उहा बि थी। इन सां गॾोगॾु उन तहवील वठण खां पोइ अॼु ISPR वाज़े तौर ते ॿुधायो त फ़ौज जे अंदरि बि एहतिसाब जो अमल जारी इंसारी आहे, ऐं अहिड़ी रीति जेको आहे सो फैज़ हमीद जेको पाकिस्तान जी सियासत में, पाकिस्तान जी मौजूदा सियासी सूरत हाल में इंतिहाई ज़ेर बहस हुयो। पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान तहरीक इंसाफ़, पाकिस्तान मुस्लिम लीग नून, तमामु सियासी जमातूं जेके बि आहिनि उहे यकीनी तौर ते पंहिंजे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में, पंहिंजी गॾिजाणियुनि में किथे न किथे फैज़ हमीद जो ज़िक्र कंदियूं हुयूं। त या त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं इन सां गॾोगॾु पाकिस्तान मुस्लिम लीग नून पोयनि ॾींहंनि में जॾहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत हुई त किथे न किथे उहे सम्झनि पियूं त फैज़ हमीद जेको आहे सहूलतकार आहे ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे किथे न किथे सपोर्ट करे पियो। फैज़ हमीद पोयनि ॾींहंनि में असांजे ज़राए जे मुताबिक़ वॾी कोशिशि कई, कहिड़ी बि रीति जेको आहे सो शहबाज़ शरीफ़ ऐं उनजी कैबिनेट में अहम वुज़रा खे न्यापो बि मोकिलियो त मूंसां शहबाज़ शरीफ़ जी मुलाक़ात करायो त उनजे साम्हूं मां पंहिंजी सफ़ाई पेश कयां, पर शहबाज़ शरीफ़ इनकार करे छॾियो। इन जे करे त किथे न किथे शहबाज़ शरीफ़ खे इहो बि महसूसु पियो थिए फैज़ हमीद पोयनि इक़्तिदार में किथे न किथे तहरीक इंसाफ़ जो जहिड़ी रीति सपोर्टर रहियो उहो बि वॾो अहम हुयो। पर इन सां गॾोगॾु आसिफ़ अली ज़रदारी साहब जो बि बयानु वॾो वाज़े आहे। जॾहिं आसिफ़ अली ज़रदारी चयो हुयो त तव्हां थोरे वक़्त लाइ था अचो, असांखे सॼी उमिरि हिते रहणो आहे ऐं ईट से ईट बजा देंगे, उन वक़्तु बि जनरल फैज़ हमीद इक़्तिदार में हुयो, पर उन खां पोइ बि लॻे ईअं पियो त किथे न किथे पाकिस्तान पीपल्स पार्टी ते बि प्रेशर जे वक़्तु DG ISI फैज़ हमीद हुयो तॾहिं एतिरो रहियो जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी मुख़्तलिफ़ निजी महफ़िलुनि में ऐं मुख़्तलिफ़ ज़राए सां जेके ख़बरूं ॾियनि पियूं त लॻे ईअं पियो त किथे न किथे फैज़ हमीद उन्हनि खे बि इंजीनियरिंग ऐं जेको आहे सो और दबाव जेको विझण जी कोशिशि कई उहा वॾी अहम हुई। पर तयात अॼु अफ़वाज पाकिस्तान ISPR जे तरफ़ां बयानु वॾो अहम, ऐं उन में जेके अॼु तहवील में वठण जी ॻाल्हि कई आहे उहा वॾी अहम ॻाल्हि आहे। इहा तय आहे त हिकिड़े आम माण्हूअ जी कंप्लेन जेका चइजे उहा हुई जंहिंखे जो प्रॉपर्टी टाइकॉन हुयो उनखे रातो राति कुझनि इदारनि जे हथां ऐं उन वक़्तु फैज़ हमीद उन्हनि खे इस्तेमालु कंदे उनखे गिरफ़्तार करायो ऐं उनखे अगवा करायो। उन खां पोइ उनजी प्रॉपर्टी ऐं उनजो सोन, उनजा पैसा जेको हिन वक़्तु इल्ज़ाम साम्हूं नज़र अचे पियो, जेको सुप्रीम कोर्ट डायरेक्शन ॾिनी ऐं पंहिंजे पाकिस्तान जे वॾे अहम इदारनि खे उन्हनि किथे न किथे इन जी इन्वेस्टिगेशन कई। इन्वेस्टिगेशन जो नतीजो इहो निकितो त हिनमहिल अॼु पाकिस्तान जी सभ खां वॾी ख़बर इहा आहे त फैज़ हमीद गिरफ़्तार थी चुको आहे, यानी कि तहवील में फ़ौज उनखे वठी छॾियो आहे। हिन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंसां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि अलीपल साहब, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा सीनियर अॻवान आहिनि, सीनियर कानूनदान बि आहिनि। अवां सां मौजूदु आहियो, वॾी महिरबानी। एजाज़ महर साहब आहिनि इस्लामाबाद खां असां सां टेलीफोन लाइन ते। एजाज़ साहब अवां जी बि वॾी महिरबानी। डॉक्टर सोराब खान सरकी आहिनि सीनियर सियासतदान ऐं रुकन सिंध असेंबली पाकिस्तान पीपल्स पार्टी, अवां जी वॾी महिरबानी। ब्रिगेडियर रिटायर सैयद करार हुसैन साहब आहिनि दिफ़ाई तजिया निगार, असां सां स्टूडियो में मौजूदु आहिनि, अवां जी बि वॾी महिरबानी। ब्रिगेडियर साहब मैं आपकी जानिब आऊँगा। सबसे पहले तो ये तय है कि फैसले की घड़ी आज बड़ी अहम है कि कहीं ना कहीं अफवाज पाकिस्तान को ये महसूस भी हुआ और लगा भी, और जो एविडेंस आए तो इतने बड़े ओहदे पे रहने वाले DG ISI लेफ्टिनेंट जनरल ब्रिगेडियर लेफ्टिनेंट जनरल रिटायर फैज़ हमीद की आज तहवील में लेने की जो खबर आई है उसको कैसे देखते हैं सर कि अफवाज पाकिस्तान ने अपनी सफ़ों से ऐसे शख्स को जो पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान तहरीक इंसाफ और PMLN की वजह से एक बड़ा नुमाया नाम और कंट्रोवर्शियल नाम, उसकी आज ये ख़बर आना तो कोर्ट मार्शल की तरफ जा रहे हैं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आफ्ताब भाई बहुत शुक्रिया, आपने मुझे इस अहम मौजू पे आज बात करने का मौका दिया। देखें, मैंने पाकिस्तान आर्मी में 32 साल सर्व किया है जी, और मैंने ये महसूस किया कि पाकिस्तान आर्मी दुनिया की न सिर्फ बेहतरीन आर्मी है बल्कि इसमें एहतसाब का अमल भी बिल्कुल शफाफ है। अभी चूँकि सोशल मीडिया का दौर है और ये ख़बरें बहुत तेज़ी से बाहर आ जाती हैं, अदरवाइज़ अफवाज पाकिस्तान डिसिप्लिन के लिहाज से बहुत मुनज़्ज़म अदारा है और इससे पहले भी बहुत से ऐसे कोर्ट मार्शल्स हुए हैं।
बहुत सीनियर ऑफिसर्स के भी हुए हैं और जूनियर ऑफिसर्स के भी हुए हैं। अफवाज पाकिस्तान में कोई भी आदमी जब चाहे फ़ौजी कानून की खिलाफ वर्जी करता है, चाहे वो मुल्की कानून की खिलाफ वर्जी करता है, फ़ौज उसके ऊपर एक्शन लेती है जब फ़ौज को यकीन हो जाता है कि इसके खिलाफ जो भी एविडेंस है वो काफ़ी मजबूत है। जी अच्छा, आपने अपने शुरू में जैसे कहा कि ये सियासत के लिहाज से कि जी तहरीक इस्तिक़लाल या नून लीग या दूसरे अल्फाज में हमारे PTI वाले लोग वो जो भी कहें, मेरे नज़दीक ये बिल्कुल गैर सियासी गिरफ्तारी है। अच्छा, मेरे नज़दीक इसमें सियासत से ज़्यादा वो जो टॉप सिटी एक बहुत बड़ी हाउसिंग सोसाइटी है इस्लामाबाद की, और जिसके मालिक ने वो कंवर मुईद खान उनका नाम है, और उन्होंने काफ़ी सारी शिकायत की थी और सुप्रीम कोर्ट ने भी इस सिलसिले में अपनी कोई रूलिंग दी थी जहाँ तक मेरे इल्म का ताल्लुक है, और उसी को फ़ौज ने अपने तरीके से यकीनन इंक्वायरी की होगी और अपने तौर पे तमाम सबूत वगैरह इकट्ठे करने के बाद ये गिरफ्तारी अमल में आई है। अच्छा, ये अभी कोर्ट मार्शल का आगाज़ है, चूँकि हमारे यहाँ बहुत से लोग फ़ौजी अदालतों के ऊपर भी जो है ना वो आवाज़ उठाते हैं कि जी पत्नी कैसे होती हैं। चूँकि मैं ख़ुद 1-2 कोर्ट मार्शल्स का मेंबर रहा हूँ, तो उसमें मैंने देखा है कि सिर्फ वो स्पीड से तमाम चीज़ें देखते हैं, लेकिन मुलजिम को पूरा मौका देते हैं अपनी सफाई का। बिल्कुल। और उसके खिलाफ जो भी गवाहियाँ होती हैं, जो भी एविडेंसेस होते हैं, शवाहिद होते हैं, वो उसके सामने रखे जाते हैं, और बहुत से मैंने लोग देखे हैं जो कोर्ट मार्शल में बच भी जाते हैं, बरी भी हो जाते हैं। ऐसा नहीं है कि स्ट्रेट वे उनको सज़ा हो जाती है, लेकिन बहरहाल चूँकि फ़ौज बहुत मुनज़्ज़म अदारा है और फ़ौज के यहाँ एहतसाब बहुत सख्ती से होता है, कानून पे अमल दरामद होता है और जल्दी से इस पे फैसले होते हैं, तो मेरे ख्याल में हमें कुछ दिन और इंतज़ार करना चाहिए और जो भी इसका रिज़ल्ट आएगा वो हम सबके सामने होगा। बिल्कुल। डॉक्टर सोराब सरकी साहब, मां वारे ईंदुसि अॼु फ़ैसिले जी घड़ी वॾी अहम घड़ी आहे। अॼु तय आहे त फ़ौज सुप्रीम कोर्ट जी उन डायरेक्शन खां पोइ साबिक़ DG ISI खे अॼु जहिड़ी रीति पंहिंजी तहवील में वरितो आहे त चइजे त फ़ौजुनि में बि जेका ब्रिगेडियर साहब ॻाल्हि कई त एहतसाब जो अमल आहे, ऐं भली केॾे बि वॾे मनसब ते वेठल माण्हू हुजे, पर अगरि ॾोहारी आहे ऐं हुन ते ॾोह साबित थिए थो त अव्हांजे साम्हूं आहे, वॾी ख़बर आई आहे। बिल्कुलु मोगरी साहब, मां हिकिड़ी गुज़ारिश कयां त पाकिस्तान आर्मी जीअं साईं चयो कर्नल साहब, त पाकिस्तान आर्मी दुनिया जी मुनज़्ज़म ब्रिगेडियर साहब उन जी मुनज़्ज़म आर्मी आहे ऐं उन में वॾो डिसिप्लिन आहे ऐं उन जो नतीजो आहे जो अलाह जी महिरबानी सां उहो तव्हांखे पाण ख़बर आहे त हिकिड़ी बहितरीनु आर्मी आहे। बाक़ी मां हिकिड़ी गुज़ारिश कयां त जेकॾहिं ॿियो त हाणे चलो ॿिया इदारनि खे छॾियो, ख़ुदा न ख़ासिता पाकिस्तान आर्मी जा ई जेकॾहिं के माण्हू जेके आहिनि उहे कानून खे पंहिंजे हथ में खणनि या उन खे मिसयूज़ करनि, अलाह जो आसरो आहे, ॿियो पाकिस्तान आर्मी जो आसरो आहे, उहा मुल्क जे दिफ़ा जे लाइ आहे। हुन पाण तव्हांखे पाण ख़बर आहे त जेकी सूरत हाल आहे हिन वक़्तु बॉर्डर्स ते, जेके असांजी आर्मी जा जेके नौजवान आहिनि, रोज़ जेकॾहिं तव्हां एवरेज कढो त मां सम्झां थो रोज़ 5 जेके आहिनि साल में कढो त 5 खां वधीक शहादतूं नोश करनि था। उहो इन जे करे त असां पुरसुकून रहूं ऐं मुल्क मज़बूत रहे, माण्हू आराम सां रहनि, ऐं जेके उहे क़ुर्बानियूं ॾियनि था ऐं उन क़ुर्बानियुनि जे ॾियण खां बाद में जेकॾहिं जेके उन्हनि जा बाला ऑफिसर जेकॾहिं कानून खे पंहिंजे हथ में खणंदा त इहा ॾाढी तशवीशनाक ॻाल्हि बि आहे, ऐं जेके उन्हनि जूं क़ुर्बानियूं आहिनि उहो उन्हनि जे लाइ बि जेको आहे इहो लम्हाए फ़िक्री आहे। त उन हवाले सां असां जेको आहे, मां इहा ॻाल्हि कंदुमि सियासत खां हटी करे, ईअं न आहे त को ईअं खणी चइजे त जीअं साईं चयो त उन में इहा ॻाल्हि कयूं त मां इन खे गैर सियासी सम्झां थो। बिल्कुलु मां नथो सम्झां त नेब त हूंदो, नेब ॿिया इदारा जेके आहिनि एंटी करप्शन, उन ते त इन्फ्लुएंस हले थो, FIA ते हली सघे थो, पर फ़ौज बिल्कुलु मां बिल्कुलु इन खे रद्द कयां थो मां बि, त उहो कंहिं सियासतदान जे चवण ते या सियासी लिहाज़ सां अहिड़ो स्टेप खणंदी। छाकाणि त इन में हिकिड़ी ॻाल्हि इहा बि आहे त जेकॾहिं का स्टेप खणंदी त जेकॾहिं को एॾे मनसब ते माण्हू वेठो हुजे, उन्हनि जी गिरफ़्तारी थींदी त इहो ज़ाहिर आहे फ़ौज जे लाइ बि आहे, लम्हे फ़िक्र बि आहे, ऐं उहा बि उहे सोचींदा, ॿिया माण्हू बि सोचींदा त बाबा इन पोज़ीशन ते वेही करे माण्हू पंहिंजे इख़्तियारात जो मिसयूज़ कयो। त उन हवाले सां इन में जेकी बि सूरत हाल आहे, ऐं असां हमेशह इहा ॻाल्हि कई आहे, हाणे बि इहा ॻाल्हि कंदा आहियूं त कॾहिं कॾहिं ॾिसो न, हाणे तव्हां जीअं ॻाल्हि कई ज़रदारी साहिब जे, इंसानु आहे, कॾहिं जलसे में
कॾहिं कॾहिं अल्फाज़ जेके आहिनि रवानी में चई वेंदा आहिनि, ईअं बि थींदो आहे स्लिप ऑफ टंग बि थी वेंदी आहे, को हिकिड़ो लफ़्ज़ हेठि मथे थी वेंदो आहे, ऐं उन खे जेकॾहिं को बेस बणाए करे पोइ उन माण्हुनि खे तव्हां पंहिंजा जेके पेट्रियाट जेके आहिनि, जेके पाकिस्तान जा, जन सॼी ज़िंदगी उन्हनि जे पीउ ॾाढनि वॾी क़ुर्बानी ॾिनी, मिसाल जेको आहे तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजो ॾाढो सरदार सोराब ख़ान सरकी पाकिस्तान जे रेज़ोल्यूशन में उन मिसाल वोट ॾिनो, ख़ुदा न ख़ासिता मां कंहिं तक़रीर में का हेठि मथे का ॻाल्हि थी वञे चए बाबा हिन खे टंगियो, त उन में शक न करणु खपे ऐं उन में उन्हनि माण्हुनि ते एक्शन न करणु खपे, उन खे तहक़ीक़ात थियणु खपे। बिल्कुलु। ऐं हे तव्हां जीअं ॻाल्हि कई त उन में जेकॾहिं का उन जो को हिकिड़ो खोड़ जेके आहिनि मक़सदु हूंदा आहिनि ॻाल्हाइण जा, ॻाल्हि करण जा, उन खे तव्हां कहिड़े पासे ॾे बि खणी वञो, पोइ उन खे पंहिंजो मक़सदु सम्झी करे सफ़र आहे उहो सियासी इन लाइ थियो जो अवां सां गॾोगॾु PMLN ऐं PTI उनखे किथे न किथे सियासत में आंदो, ऐं बराह रास्त पाकिस्तान मुस्लिम लीग नून पंहिंजे जलसनि में उन फैज़ अमीन जे मथां इहो बि इल्ज़ाम लॻाईंदा रहिया त पाकिस्तान तहरीक़े इंसाफ़ जो सहूलियतकार हुयो, ऐं पाकिस्तान तहरीक़े इंसाफ़ खे फैज़ अमीन इंजीनियरिंग करे मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि बहु माण्हू टोड़े करे ऐं पाकिस्तान तहरीक़े इंसाफ़ में जॉइन कराया। मगर साहब मां अर्ज़ु ॿुधायां, इहो मां पीपल्स पार्टी या नून लीग कोन, इहे पाण इमरान ख़ान इहा ॻाल्हि कई, इमरान ख़ान इहा ॻाल्हि कई त असांखे जेकॾहिं को बिल पास कराइणो पवंदो पोइ बि असांखे ज़रूरत पवंदी जंहिंजो तव्हां नालो खणो था, त हाणे उन हिसाब सां जेकॾहिं इहा पाण ई जेको पाण प्राइम मिनिस्टर हो जंहिंखे आंदो, इहे जेके बि जेकॾहिं मुदाख़लत अहिड़े क़िस्म जूं थियनि थियूं त उन जा जेके नतीजा आहिनि उहे अल्टीमेटली जेके आहे उहे ख़राबु निकिरनि था। असां त पहिरें ॾींहं खां वठी इहा ॻाल्हि कयूं था त असां सभु जेके बि आहियूं मिली जुली करे कमु कयूं, जंहिंजो जेको कमु आहे उहो कमु करनि, असां ज़रदारी साहिबु हुजे, जेके बि सियासतदान हुजनि, हाणे जीअं ब्रिगेडियर आहे, कर्नल आहे, जनरल आहे, जेकॾहिं रिटायर थिए थो पंहिंजो टेन्यूअर पूरो करे अचे सियासत में अची करे, तव्हांखे पाण ख़बर आहे त बांग्लादेश में ख़ालिदा ज़िया जेकी आहे उहा हिकिड़े जनरल जी वाइफ आहे, उहा प्राइम मिनिस्टर बि रही, सियासत कई, हिते खोड़ अहिड़ा ब्रिगेडियर, जनरल, कर्नल रिटायरमेंट खां पोइ अची करे सियासत कई, तो बहितरीनु सियासतदान रहिया आहिनि, बिल्कुलु, जन पंहिंजे इलाइक़े में वॾी ख़िदमत कई। अलीपल साहब आहिनि पाकिस्तान तहरीक़े इंसाफ़ जा रहनुमा, उन्हनि ॾे वञणु चाहींदुसि। अलीपल साहब वॾी महिरबानी, अवां वक़्तु कढियो प्रोग्राम लाइ। अॼु जी हिन गिरफ़्तारी खे पाकिस्तान तहरीक़े इंसाफ़ बिलख़ुसूस अवां कीअं पिया ॾिसो त वॾी अहम डेवलपमेंट आहे अफ़वाज पाकिस्तान में हिकिड़ो साबिक़ DG IS आहे उनजी गिरफ़्तारी या उनखे तहवील में वठणु? अलीपल साहब। मुग़ल साहब, ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान जेको आहे सो हुन जी सियासत में जी मिलिट्री जेको हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे, वरी इस्टेब्लिशमेंट ऐं सियासतदान जे लाइ इहो ॾुखियो हूंदो आहे हिन सब्जेक्ट ते ॻाल्हाइणु। सौराब सरकी साहिबु जीअं चयो त जीअं ज़ुबान मां निकिरी वञे या छा आहे त ॾाढो सेंसिटिव टॉपिक्स हूंदा आहिनि इहे। बहरहाल हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त मिलिट्री में मूं हिकिड़ी शइ एप्रिशिएट कई, 1992 में बाहवल विलेज सानियो थियो हैदराबाद, माई जिंदू जा 2 पुट ऐं हिकिड़ो नाठी ऐं 7 ॿिया ॻोठाणा जेके आहिनि से मेजर अरशद मारिया जी ज़मीन जे फॾे ते, ऐं पोइ धाड़ियल करे उन्हनि खे ॾेखारियो। पोइ माई जिंदू खे उन इंसाफ़ वठण लाइ पंहिंजे पाण खे साड़ियऊं, ॿी छोकिरी हुनजी साड़े मरी वई, पाण लेट इंसाफ़ मिलियो ऐं एप्रिशिएट करियूं था त मिलिट्री कयो। पर इहो जस्टिस जेको आहे सो इहो थी वञण खां पोइ न थिए, इहो प्रिवेंटिव जस्टिस। प्रिवेंटिव जस्टिस मां मुंहिंजी मुराद इहा आहे त के बि वाक़िया आहिनि मिलिट्री जी एॾी चकास तेज़ हुजे जो कंहिंखे बि मेजर खे, कर्नल खे, सूबेदार खे इहो अलो न हुजे जो उन के पंहिंजे पावर खे मिसयूज़ करे, पंहिंजी वर्दी खे मिसयूज़ करे। सिविलियन त वीचारा ॾिसो न, उहो चवंदा आहिनि त कपाह जी उहा हड़ हूंदा आहिनि, हुते हथ कंदो आहे। त आउं त हुनखे एप्रिशिएट थो करियां, हीअ बि लाज़मी आहे मिलिट्री जी विज़डम आहे, हुननि खे कहिड़ा सबूत हथाया आहिनि, अंदरि छा हो, कहिड़ो रोल जेको हुन अदा कयो आहे, ऐं रुगो ख़ाली इहो जेको ॿुधायो पियो वञे सरासरी इहो न हूंदो, ॿियो को डीप शयूं हूंदियूं। जेकॾहिं इहो कयो अथनि, अकाउंटेबिलिटी कनि था त ॾाढी सुठी शइ आहे, हुन में को हर्ज कोन्हे, पर प्रिवेंटिव हुअणु घुरिजे। इहे थियणु छो थियूं, इहे थियण ई न घुरिजनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त असीं त चऊं था त पाकिस्तान जो जेका सलामती ऐं सिक्योरिटी आहे उनजो जेका गारंटी आहे न उहा कॉन्स्टिट्यूशन पाए, पर सभिनी खां वॾी गारंटी जेको असांजे सरहदनि ते अंदरि ॿाहिरि आहे उहा मिलिट्री आहे। जेसि ताईं उहे जागनि पिया त पोइ असीं सुम्ही सघूं था, इहो ई चयो वेंदो आहे न। सो उन जो रोल जेकॾहिं सियासत में न हूंदो त माण्हू
में अञा वधीक इज़त हूंदी मिलिट्री जी। पर अलीपल साहब जेका डॉक्टर साहब जी ॻाल्हि कई ऐं वक़्तनि वक़्तनि जेको आहे सो अवां जी पार्टी जी सफ़ुनि मां वॾी क़यादत चइजे त कदावर क़यादत इन शइ खे तस्लीम कंदी रही आहे मुख़्तलिफ़ टॉक शोज़ में मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में त जनरल फैज़ हमीद जो वाक़ई साथ हुयो अगरि उनजो साथ न हुजे हा त मुख़्तलिफ़ बिल मुख़्तलिफ़ शयूं ऐं मुख़्तलिफ़ सपोर्ट न रहे हा त पाकिस्तान खे इंसाफ़। आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, तव्हां इनकार न कंदव, न को ब्रिगेडियर साहब इन खां इनकार करे, न को एजाज़ महर, न को सरकी साहब, त पाकिस्तान में हुकूमत मिलिट्री ऐं इस्टेब्लिशमेंट जी सपोर्ट खां हले पॉसिबल ई कोन्हे। ऐं तव्हां हिकिड़ो नंढो मिसाल थो ॾेई छॾियां त जेकॾहिं कोर्ट हाई कोर्ट हुजे या सुप्रीम कोर्ट हुजे, पाकिस्तानी वॾे में वॾी कोर्ट आहे, अॼु कंहिंजे लाइ वर्डिक्ट ॾेई छॾे जॾहिं प्राइम मिनिस्टर ठाहे हुनखे इस्टेब्लिशमेंट मिलिट्री सपोर्ट न हूंदी, उहो हिकिड़ो कलाक बि नथो बीह सघे। इहा मूंखे थियोरिटिकल ॻाल्हि न, या प्रैक्टिकल ॻाल्हि पियो करे एज़ अ सियासी। ऐं ग्राउंड ते ॿ दफ़ा इलेक्शन विड़ी आयो आहियां, मुंहिंजी हिकिड़ी इलेक्शन में मिलिट्री लठ खणी बीठी, मूं 70,000 वोट खयों, रुगो हुन रिगिंग रोकी हुई। ॿी इलेक्शन में मूं हींअर 21,000 वोट खणी 15,000 जी लीड तां मूं खटियो आहे, ऐं उन में बि कागज़ हेॾा होॾा थी विया। आरो चए थो तव्हां मजबूर आहियां, हाणे उन्हनि खे बि मिलिट्री ऑनरेबल चीफ जेको आहे असांजो चीफ ऑफ आर्मी स्टाफ, उन्हनि खे ॾिसणु घुरिजे त इहा किथे का ज़्यादती थी आहे, आवाम जो मैंडेट चोरी थियो आहे ऐं उहो संदसी दौर में थियो आहे, त उन ते वठ पकड़ करे असीं त एप्रिशिएट था करियूं मिलिट्री खे, ईअं थियणु घुरिजे, पर सियासत में उनजो दख़ल न हुजे ऐं सरहदुनि ते मज़बूत करे रखे। असां सभु उनखे सलूट करण लाइ तयारु आहियूं। एजाज़ महर साहब अमां ॾींदुमि सर। इस्लामाबाद मां वॾी इहा ख़बर अॼु हिन पाकिस्तान जी मीडिया ऐं परॾे जी मीडिया यकीनन ई इनखे ख़बर खे पंहिंजी हेडलाइन में बि रखंदी ऐं हिन ते जेको आहे सो ॻाल्हि बि थींदी। अवां कीअं पिया ॾिसो जनरल फैज़ हमीद खे तहवील में वठणु ISPR जे तरफ़ां जेका इहा ख़बर आई त उनखे मुख़्तलिफ़ इल्ज़ामात आहिनि, अवां कीअं पिया ॾिसो एजाज़ महर साहब? ॾिसो, ॻाल्हि इहा त तमामु अनप्रेसिडेंटेड आहे त पाकिस्तान जी तारीख़ में पहिरियों दफ़ो कंहिं DG ISI खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं जहिड़े तरीक़े सां बयान जारी कयो वियो आहे उन में जेका वर्डिक्ट यूज़ कई वई आहे त उन में ईअं थो लॻे त ॼण कुझु हाज़िर सर्विस जो दौरान जा कुझु मामला आहिनि ऐं कुझु जेके आहिनि पोस्ट रिटायरमेंट जा आहिनि। त हाणे इन में थोरो डिफरेंशिएट बि करणो पवंदो। हिकिड़ा आहिनि इंस्टीट्यूशनल वायोलेशन, ॿिया आहिनि इंडिविजुअल वायोलेशंस, त उहे उन्हनि पंहिंजे इंट्रस्ट खे सर्व करण जे हवाले सां। त इन में मुंहिंजो ख़्यालु आहे त ISPR खे वज़ाहत करणु घुरिजे, न त खोड़ सारियूं उन में स्पेकुलेशंस थी सघनि थियूं, छो त राणा सनाउल्ला ख़िलाफ़ जेको केस ठहियो मंशात जो, उहो बि हिकिड़ो कूड़ो केस हुयो, उन में बि इशारनि किनारनि सां ज़िक्र ईंदो रहियो आहे ऐं अहिड़े तरीक़े सां नून लीग खुलेआम धमकियूं ॾींदी रही त भई असांखे तंग कयो अथऊं, असांजी पार्टी तबाह कयूं, असांजे माण्हुनि खे इहो सॼो उन में बि इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि। त टाइमिंग ॾाढी इम्पोर्टेंट आहे ऐं मां सम्झां थो त हिकिड़ो त हिन सां जेको फ़ौज जे अंदरि जेको तासुर हिकिड़ो जुड़े पियो या आम माण्हू इहो सोचे पियो ऐं तनक़ीद बि फ़ौज ते थिए पई त हिननि वटि जेको आहे उहो जज़ा ऐं सज़ा वारो निज़ाम सिस्टम या कमज़ोर थी वियो आहे या सिलेक्टेड माण्हुनि जे ख़िलाफ़ कमु थो हले। त हिकिड़ो त इन सां फ़ौज जी पंहिंजी बि हिकिड़ी इंस्टीट्यूशनल उनखे सपोर्ट मिलंदी, नेकनामी जो हिकिड़ो सिस्टम उन्हनि जे लाइ गुडविल हिकिड़ी क्रिएट थी सघे थी। ऐं ॿियो हीअ जेका टाइमिंग आहे इन में ॾाढो इम्पोर्टेंट आहे, छो त तव्हां ॾिठो हूंदो त कुझु ॾींहं पाण पहिरीं डिस्कस कयोसीं त PTI जे बानी चयो त मां ॻाल्हियुनि जे लाइ तयारु आहियां, पर वरी गोलमोल शयूं बि कंदो रहियो। त इहे सभु शयूं मां सम्झां त इहे PTI जे लाइ सियासी तौर ते तमामु वॾो धचको आहे ऐं 9 मई जे हवाले सां बि हाणे जेको इहो पोस्ट रिटायरमेंट जी ॻाल्हि आहे, इहो ऑलमोस्ट जेको आहे त पोइ वारो मामिलो आहे। त हाणे 9 मई जे जा में फैसिलिटेशन जा इल्ज़ाम बि आहिनि, त उहो उन्हनि खे करणु खपंदो आहे। बाक़ी त हाणे उहो खणी शिकायत उनजी टॉप सिटी वारे मालिक जी ज़रूरु हुई ऐं सुप्रीम कोर्ट जेको आहे रिकमेंड बि कयो। ॿियो तव्हांखे यादि हूंदो त जस्टिस शौकत सिद्दीकी जेके इल्ज़ाम आया हुआ त उन्हनि में बि सुप्रीम जुडिशियल काउंसिल उनखे बरी करे ऐं बहाल बि कयो विद डिग्निटी ऐं उहो बि एलिगेशन हिकिड़े लिहाज़ सां ॼण सुप्रीम कोर्ट में ई साबित थियल आहिनि। त खोड़ सारा सीरियस मामला आहिनि। ऐं ॿियो तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं दासू डैम ते कमु पियो हले त उते हिकिड़ी जेका बस हुई उन में चाइनीज़ इंजीनियर बि मरी विया, कुझु 7 या 9 मूंखे सही यादि न आहे, ऐं कुझु पाकिस्तानी बि हुआ। त खोड़ सारा अहिड़ा मामला आहिनि। ॿियो जीअं हाणे मिसाल PTI खे
इक़्तिदार वठी अचण त फ़ौज जो हिकिड़ो पंहिंजो या एस्टेब्लिशमेंट जो हिकिड़ो इंस्टीट्यूशनल डिसीशन हो, पोइ उन ते हुन खां बाज़पुरस न थींदी। पर हुन खां पोइ जेके इंस्टीट्यूशन जा गॾियल डिसीशन हुया, इंस्टीट्यूशनल इंट्रस्ट जा डिसीशन आहे, उनजे अगेंस्ट हुन इंडिविजुअली कहिड़ा कहिड़े शयूं कयूं आहिनि, इहे शयूं डिटेल जेके आहिनि त उहे कोर्ट मार्शल जे दौरान डेफिनेटली कि उते हिकिड़ो सिस्टम आहे, जीअं ब्रिगेडियर साहब तव्हांखे ॿुधायो त बाक़ाइदा तहरीरी तौर ते इल्ज़ाम हूंदा आहिनि, उन्हनि जा सबूत हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी प्लीड गिल्टी नॉट गिल्टी, उन खां पोइ कंक्लूजन त इंक्वायरी जेका थींदी आहे त इंक्वायरी में एजाज़ साहब जेके सिंध जा माण्हू आहियूं असां जेके या ॾिसंदड़ जेके आहिनि अव्हांखे सम्झणु चाहींदा, मां बि सम्झणु चाहींदुसि त तव्हां जीअं चयो त हीउ पहिरियों एॾो हाई प्रोफाइल केस आहे जंहिंखे DG ISI जो आहे जो फैज़ हमीद साहब उनजी जेको आहे सो कोर्ट मार्शल जी ॻाल्हि थी थिए, उनखे तहवील वठण जी ॻाल्हि थी थिए, पर आम माण्हू जनरल फैज़ हमीद जो हर ज़बान ते नालो हुयो, इनखे पोइ कंट्रोवर्शियल पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां जुड़ण खां पोइ थियो या माज़ी में बि जेके DG ISI रहिया आहिनि या जेको आहे सो किथे न किथे सियासत में जीअं अलीपल बि ॻाल्हि कई त किथे न किथे तालुकात हूंदा आहिनि अफ़वाज जा, प्राइम मिनिस्टर हाउस जा हिक ॿिए सां, पर हिन फैज़ हमीद जो नालो एॾो डिस्कशन थियणु तव्हांखे लॻे पियो आम माण्हू बि इहो सोचे पियो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां लाॻापियल जे करे इहो एॾो वॾो नालो कंट्रोवर्शियल थी वियो? ज़हर बहस आयो मां सम्झां थो इन जा खोड़ सारा एलिमेंट आहिनि। हिकिड़ो पहलू इहो बि थी सघे थो, पर जहिड़े तरीक़े सां तव्हां सुप्रीम कोर्ट जी उहा जजमेंट पढ़ो जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा वारी, जंहिंमें उहो जेको टॉप सिटी जो मालिक आहे हुन पंहिंजी रुइदाद बयानु कई आहे, उनजी पिटीशन त पढ़ी ॾिसो माण्हू रोअण अची वेंदो। एॾो मिसयूज़ ऑफ अथॉरिटी, तव्हां फ्रॉन बणियल आहियो, तव्हां माना ज़मीनी ख़ुदा पंहिंजो पाण खे तसवर कंदे अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु था कयो, उहिदे जो नाजाइज़ इस्तेमालु था कयो, तव्हां कंहिंजे घर में घिड़ी उन्हनि जे बचनि ॿारनि खे मारे कुटे उन्हनि जो सोन खणी वञो, उन्हनि जूं तव्हां गाॾियूं काए वञो, उन्हनि जी कैश खणी वञो ऐं ईअं तव्हां ब्लैकमेल कयो, टार्चर कयो, त इहो त मुंहिंजो ख़्यालु आहे त इंस्टीट्यूशनल इंट्रस्ट जी तक़ाज़ा कोन हुई, इहो त हिकिड़ो इंडिविजुअल इंट्रस्ट हुयो। ऐं अॻ में बि रिपोर्ट कयूं आहिनि, संध्यार में बि मूं रिपोर्ट करायो थींदियूं रहियूं आहिनि त हिन फैज़ हमीद जो जेको भाउ आहे नजफ़, उन तहसीलदार बाद में वरी बणिजी हुन मां तपेदार मां, जी हा, उन उते इलाही खाता बदिलाए माण्हुनि जा, चकवाल जे माण्हुनि जा कूड़ा खाता मटाए पंहिंजियूं ज़मीनूं पंहिंजे नाले ते करायूं अथऊं। उते हिकिड़ो हिनजो वॾो महल तामीर थियल आहे, एकड़नि ते मुश्तमिल। उन महल में अंदरि फ्रूट फार्म्स आहिनि, उते स्विमिंग पूल्स आहिनि, उते ज़ू आहे ऐं उते तमामु वॾो एनेक्सिस आहिनि, मुख़्तलिफ़ महिमाननि जो अलॻि महिमान खानो। त इहे कॾूं अर्बन जी प्रॉपर्टी जेको आहे उहो हिकिड़ो पघारदार माण्हू कीअं थो मैनेज करे सघे। ऐं मां सम्झां थो त हिन वक़्तु जेका माहौल जुड़ियल आहे या जहिड़े तरीक़े सां फ़ौज ते तनक़ीद थींदी रही आहे इन हवाले सां मिसयूज़ ऑफ अथॉरिटी या मिसयूज़ ऑफ द पावर, त उहो जेको आहे हिकिड़ो उनखे फ़ौज जे लाइ हिकिड़ो साया ऑफ रिलीफ आहे। ऐं इन सां फ़ौज जो जेको हिकिड़ो मुनज़िम इदारो आहे उन्हनि जी पंहिंजी साख क्रेडिबिलिटी बि जेको आहे उहा बहाल थींदी। ऐं जेको बि सिर्फ़ु हीउ अकेलो न आहे, तव्हांजे प्रोग्राम में मां तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ इहा थो ॾियां त हीउ गिरफ़्तार थियल या हिरासत में वरितल अकेलो न आहे, ॿिया बि खोड़ सारा सिविलियन बि आहिनि ऐं कुझु जेको आहे रिटायर्ड फ़ौजी बि आहिनि ऐं ऑलमोस्ट ब्रिगेडियर रैंक जा माण्हू बि आहिनि। त बहरहाल मां तव्हांखे नाला नथो ॿुधायां। बिल्कुलु न इहा वॾी ख़बर आहे त जेको यकीनी तौर ते इदारे गिरफ़्तार कया हूंदा, सिर्फ़ु फैज़ हमीद खे त तहवील में न वरितो हूंदो, पर केतिरा ई उन सां माण्हू जुड़ियल हूंदा जिन इहो एक्ट कयो हूंदो या साथ ॾिनो हूंदो। पर इन सां हटी करे जेका अॻिते ॻाल्हि आहे, जेका ॿी ख़बर आहे, उहा वॾी अहम आहे। मां तव्हांखो कंफर्म करणु चाहींदुमि, तव्हां इस्लामाबाद में वेठा आहियो, त हिन वक़्तु बि फैज़ हमीद किथे न किथे इन्फ्लुएंस जेको हुयो उनजो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ते हुयो ऐं मुख़्तलिफ़ माण्हू जेके अडियाला जेल में बानी PTI सां मिलनि पिया, उनखे वञी ॾसनि पिया त फैज़ हमीद जूं ही इंस्ट्रक्शनूं आहिनि, इन्हनि ते अमल कयूं या न कयूं। इन में कीअं सदाकत आहे? चइजे त किथे न किथे फैज़ हमीद बिहाइंड द सीन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी कमान इन कंट्रोल उन वटि हुई। ॾिसो 9 मई जो वाक़ियो थियो न, उन 9 मई जे वाक़े में जेको आर्मी इंस्टॉलेशन जिना हाउस खे छॾियो, ॿियूं जेके आर्मी इंस्टॉलेशन ते अटैक थिया ऐं प्लस जेको आहे हुन में TTP जे मुलविस हुजण जा इल्ज़ाम बि लॻा ऐं प्लस कर्नल शेर खान जे पुतले खे कीअं थोड़े मरोड़ो वियो, त इहे जेके इशूज़ आहिनि इहे हिकिड़ा संगीन क़िस्म जा इशूज़ आहिनि।
ऐं मां हिन खां वधीक कुझु नथो चई सघां हिन मौज़ू ते, हिन मौक़े ते त 9 मई जे हवाले सां फैज़ हमीद ते बे इल्ज़ाम आहिनि। सही। ब्रिगेडियर साहब, मैं आपकी तरफ आऊँगा। सर, एक तो तय है कि जैसे कि एजाज भट्ट साहब सीनियर सहाफ़ी तजिया निगार इस्लामाबाद से मौजूद है, उनकी आपने गुफ्तगू सुनी, मगर ये सवाल ये भी पैदा होता है कि कहीं ना कहीं इन्फ्लुएंस जो था वो पाकिस्तान तहरीक इंसाफ पे अभी भी था, और रिटायरमेंट होने के बाद भी कई जो है रहनुमा, जो सोर्सेस खबर ये भी दे रहे हैं कि अडियाला जेल में जब बानी पीटीआई से मुलाकात होती थी, उनसे पूछते थे कि जी फैज़ हमीद साहब ये फरमा रहे हैं, उनकी बात पे अमल करना या नहीं करना। तो तय है कि कहीं ना कहीं पाकिस्तान तहरीक इंसाफ को इंस्ट्रक्शन जो मिलती थी या जो दे रहे थे, या मुख्तलिफ वाक़यात में, जैसे कि एजाज भट्ट साहब ने भी फरमाया कि कहीं ना कहीं वो जो ऐसे वाक़यात हैं उनमें भी उनकी इन्वॉल्वमेंट कहीं ना कहीं नज़र आ रही है। तो तय है कि अब तो जो फैसला होगा, जो इदारे फैसले करेंगे, मगर ये चीज़ें तो हैं ग्राउंड पे जो कि अब आहिस्ता आहिस्ता सामने आ रही हैं। जी आफ्ताब भाई, जैसे मैंने अर्ज़ किया कि फ़ौज पाकिस्तान हम रिटायर भी हो जाते हैं ना जी, तो पूरी ज़िंदगी जब तक नहीं पहुँचते अपने मुल्क के और अफवाज पाकिस्तान के जो क़वानीन हैं, जिसको पाकिस्तान आर्मी एक्ट कहते हैं, उसके मातहत होते हैं। अच्छा, उसके मुताबिक एक रिटायरमेंट के कुछ अर्सा बाद हमारे लोग सियासत में हिस्सा ले भी सकते हैं। जैसे बहुत से लोग हैं, जनरल क़यूम है, नून लीग में हैं, जनरल बाबर थे, पीपल्स पार्टी में रहे हैं, बहुत से लोग, अब्दुल कादर हैं, नून लीग में हैं, तो उस पर कोई पाबंदी नहीं है। सियासत में हिस्सा लेने पे कानून के मुताबिक जब आपका रिटायरमेंट के बाद वक्त गुजर जाए, कोई पाबंदी नहीं है। बिल्कुल होता जब है जब आप किसी भी सियासी पार्टी को या अपने किसी रिश्तेदार को एक फेवर देने के लिए मुल्क का कानून तोड़ते हैं। बिल्कुल, देखो मुल्क का कानून कोई भी आदमी है, चाहे वो एक सोल्जर है, चाहे कानून को तोड़ने से तो भी तो हटके बात की ना, जैसे एजाज भट्ट साहब बता रहे थे 9 मई के वाकयात में कहीं ना कहीं बहुत सी ऐसी जगहों पे भी इन्वॉल्वमेंट जो है नज़र आ रही है, जो कि अब आगे जो इदारे ISPR बिल्कुल इसकी वजाहत करेगी और आगे जाके भी जो इन्वेस्टिगेशन उनको बताएगी। मगर जो अब तक ये खबरें आ रही हैं, तो ये तो एक कह सकते हैं कि आप एक इदारे में रह के अपने इदारे के लिए इतना बड़ा कुछ करना, ये बहुत बड़ी बात है। देखिए मैं अर्ज कर रहा हूँ, जैसे मैंने शुरू में कहा कि ये तो अभी इल्जामात है ना जी। जब इसकी कोर्ट मार्शल की प्रोसीडिंग्स होंगी, उनको पूरा मौका दिया जाएगा कि जी ये आपके ऊपर इल्जामात हैं, लाजमन शाहिद भी इनके पास होंगे। ऐसा नहीं शाहिद के बगैर इतने सीनियर ऑफिसर को, चाहे वो रिटायर्ड हो चाहे सर्विंग हो, कोई ऐसे अरेस्ट नहीं करते, ऐसे खबर भी नहीं देते, खबर भी आउट नहीं होती। तो मेरे ख्याल में सारी चीज़ें सामने आ जाएंगी। और चूंकि अभी अफवाज पाकिस्तान ISPR वाले अपनी प्रेस रिलीज देते हैं, प्रेस रिलीज में भी आ जाएगा। एक दो और बातें हैं जो आपने शुरू में की थी, आपने स्टार्ट में बात की थी आसिफ अली ज़रदारी साहब का, कि उन्होंने कहा था ईंट से ईंट बजा देंगे। मैं सियासी आदमी नहीं हूँ, लेकिन मैं आसिफ अली ज़रदारी का फ़ैन हूँ। अच्छा, फ़ैन इसलिए हूँ कि जो बेनज़ीर साहब की शहादत हुई थी, जो हालात थे, जिस अंदाज से उन्होंने एक जुमला सिर्फ बोला था, पाकिस्तान खपे जी, और वो पाकिस्तान खपे, आप यकीन करें मैं चूँकि GHQ में ही पोस्टेड था। अच्छा। और हमारे लिए वो इतने इत्मीनान की बात थी कि एक बहुत बड़ी पार्टी का रहनुमा जिसकी बीवी की शहादत हुई है, जिसकी पार्टी का इतना बड़ा नुकसान हुआ है, और वो मुल्क को इकट्ठा रखना चाह रहा है। अब वो जलसे में बात होती है, कभी बार होता है कि मैं एक जलसा कर रहा हूँ, एक आदमी मेरे कान में आकर छोटी सी बात कह देता है, तो वो वक्ती तौर पे जलसे में कोई मैंने बात कह दी जी हम ईंट से ईंट बजा देंगे, हो सकता है जिन्होंने उनके कान में खुसर फुसर किया हो, वो कोई ऐसी बात कर दी हो। अदरवाइज मैंने देखा आसिफ अली ज़रदारी साहब की जो सियासत है हमेशा मुल्क के मुफाद में रही है, और कभी भी मैंने नहीं देखा कि अफवाज पाकिस्तान के खिलाफ इन्होंने इस तरह बयानबाजी की हो। दूसरी पार्टियां कर जाती हैं, काफ़ी सारी कर जाती हैं, छोटी पार्टियां भी कर जाती हैं, बड़ी पार्टियां भी कर जाती हैं। इसी तरीके से हमारे एक फाजिल दोस्त ने अभी जिक्र किया था, वो जो मेजर अरशद वाला वाक़या था जिसको फांसी दे दी गई थी, उसमें भी यह है कि जब मेजर अरशद ने वाक़या किया वो रेंजर्स में थे, और आर्मी का ऐसा नहीं था। आर्मी ने उनको मिनिस्ट्री ऑफ इंटीरियर को, वजारत दाखिला को डेपुटेशन पे दिया हुआ था। ठीक है, तो प्रैक्टिकली कानून के मुताबिक उसके जो भी असूल थे, उनके ऊपर जो कानून लगना था वो आपका आर्मी का कानून नहीं लगता था। लेकिन इसके बावजूद चूंकि आर्मी ने उनको डेपुटेशन पे दिया हुआ था, तो आर्मी ने कानून के मुताबिक, इसके अलावा भी पिछले दिनों भी 1-2 माह पहले बिग ब्रिगेडर को फांसी हुई है। तो कहने का मकसद यह, फौज हमारी बिल्कुल इंसाफ पे चलती है, कानून पे चलती है, और किसी को बिल्कुल खुला हाथ नहीं देती किसी भी पोजीशन पे हो। ठीक है, मगर मेरा वो सवाल वही आ रहा था कि जो फैज़ हमीद की कंट्रोवर्शियल होना, पाकिस्तान तहरीक इंसाफ के रहनुमा अभी भी जो बयानात आ रहे हैं वो कहीं ना कहीं जो अरकान असेंबली हैं और अभी भी बानी PTI के साथ मुलाकात जो होती है उससे पूछते थे कि जी फैज़ हमीद साहब ये फरमा रहे हैं, ये इंस्ट्रक्शन दे रहे हैं, क्या किया जाए। तो इन्वॉल्वमेंट और बैकबोन पे अगर फैज़ हमीद पाकिस्तान तहरीक इंसाफ को चला रहा था,
तो ये भी चीज़ें हैं कि अभी टाइम पूरा हुआ नहीं है। अगर सियासत में आने का शौक़ था तो बेशक आ जाए, मगर जो है एक बड़ी सीट पर सर्व करने के बाद एक पार्टी के बैकबोन पे खड़े होना भी तो एक सवालिया निशान है। ब्रिगेडियर साहब, मैं अर्ज यही कर रहा हूँ कि देखें, उसको अरेस्ट किया गया है, अरेस्ट करने की वजूहात एविडेंसेस होंगे पास जी। अब उसको सामना ब्रिगेडियर जनरल फैज हमीद ने करना है, बिल्कुल। और अगर उसके ऊपर ये तमाम चीज़ें जो भी खिलाफ कानून हुई साबित हो गई तो डेफिनेटली उनको सज़ा मिलेगी, और यही हमारा फौज का तरीक़ाकार है जी। डॉक्टर साहब, उते आहे त हिन वक़्तु जेका वॾी अहम ख़बर इहा बि आहे, जेका एजाज़ साहब बि ॻाल्हि कनि पिया त इहा हिते ॻाल्हि ख़तमु नथी थिए, पर किथे न किथे जेके मुख़्तलिफ़ हमला आहिनि ऐं ख़ासि तौर ते 9 मई जा वाक़ियात आहिनि, उन में बि फैज़ हमीद जो किथे न किथे बराह रास्त या बिलवास्ता किथे न किथे वास्तो नज़र अचे पियो। यकीनन इन्वेस्टिगेशन थींदी, जीअं ब्रिगेडियर साहब बि चवनि पिया, एजाज़ साहब बि चवनि पिया, पर जेके हिन वक़्त जूं ख़बरूं आहिनि उहे वॾियूं अहम आहिनि। उते आहे त हिकिड़ो एॾो वॾे मनसब ते वेठल अफ़वाज पाकिस्तान में माण्हू ऐं वरी उन खां पोइ वरी अहिड़े वाक़ियत में मुलविज़ हुजणु यकीनन इहा असांजी फ़ौज न घणनि हंधनि ते दुनिया में थींदो आहे। फ़ौज में अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके बाइज़े शर्म बि बणिजंदा आहिनि ऐं बाइज़े रुसवाई बि थींदी आहे। हिकिड़े माण्हू जे करे इदारे खे त असां नथा चई सघूं, पर अहिड़नि माण्हुनि जे करे थींदो आहे। उहो चइजे त हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको हिन वक़्तु इंतिहाई पाकिस्तान जे लाइ, पाकिस्तान जी सियासत जे लाइ, पाकिस्तान जा फ़ौज जे लाइ हिकिड़ो कंट्रोवर्शियल ऐं जो पैदा थी चुको आहे। इदारा फ़ैसिलो जेको कयो आहे उहो दुरुस्त कयो आहे, सम्झो पिया गुज़ारिश कयां, काफ़ी टाइम खां वठी जेकी मूंखे इंफॉर्मेशन आहे त काफ़ी टाइम खां वठी माण्हू, जीअं असांजे ब्रिगेडियर साहब बि चयो ऐं एजाज़ साहब बि चयो, काफ़ी टाइम खां वठी जेके प्राइवेट माण्हू बि काफ़ी खयां विया, इवन हिन सिंध मां बि काफ़ी माण्हू खयां विया। इंक्वायरी हिन जी हले पई, ईअं न आहे त को एक्सीडेंटली थियो आहे जंहिं कंहिं हिकदमि कंहिं आर्डर करे छॾियो आहे। बिल्कुलु जेके इन ॻाल्हि खे सम्झनि था, सियासी माण्हू आहिनि, तज़िया निगार आहिनि, या जंहिंजी सियासत ते गहरी नज़र आहे, उहे इन खे बिल्कुलु ॾिसनि पिया। काफ़ी टाइम खां वठी काफ़ी माण्हुनि खयां विया, अञा माण्हू जेके उन्हनि सां इंक्वायरी हले थी, कुझु माण्हू गिरफ़्तार आहिनि, त उन खां पोइ इहो फ़ैसिलो थियो आहे। ऐं बिल्कुलु असां इहो चाहींदासीं त उन में जेकी बि ॻाल्हि आहे उन में ज़ाहिर आहे असां चाहींदासीं छा, पर हिकिड़ी इन में का शक जी ॻाल्हि ई कोन्हे। आर्मी जो पंहिंजो आहे, उहो हेड आहे हिकिड़े इदारे जो, ऐं ईअं बि थियो आहे काफ़ी दफ़ा मुग़ैरी साहब त जेके हेड हूंदे ई प्राइम मिनिस्टर जेको आहे उन्हनि खे ट्रांसफ़र करे छॾींदो, पर उन में तव्हां ख़बर आहे त जेको प्राइम मिनिस्टर उन टाइम ते मौजूदु हुयो उहो उन जे बैग ते बीठो, उनखे सफ़ा ट्रांसफ़र करण जे लाइ तयारु कोन हो। कई दफ़ा ईअं बाक़ी ईअं न आहे त जीअं हाणे पल साहब जीअं चयो त उन में असां बि ईअं चवंदा आहियूं। मां त ईअं चवंदो आहियां त जेके गवर्नमेंट आहिनि, जेके सूबाई या ज़िलई गवर्नमेंट आहिनि, उन में जेकॾहिं जेको माण्हू ग़लति कमु कंदो आहे त उन महिल ई उन्हनि खे एक्शन थियणु खपे। कहिड़ी अहिड़ी का शइ हुजे, आर्मी में बि अहिड़े क़िस्म जे ज़रूरु जेके आहिनि, एॾी वॾो इदारो आहे, ऐं उन खां पोइ जेकॾहिं का बि मिसयूज़ ऑफ पावर थींदो हूंदो, का ॻाल्हि थींदी हूंदी या को प्रॉब्लम थींदो हूंदो, त जेको प्राइम मिनिस्टर आहे जेके वरी उन खां वधीक जेको आहे माना हेड हूंदो आहे, उन ताईं इहे मामलात ज़रूरु पहुचंदा आहिनि। हाणे इहो ॾिसणो पवंदो त उन्हनि इन टाइम ते जंहिं टाइम ते उन्हनि खे बर वक़्तु उन्हनि खे बि एक्शन करिणो पए हा, त उन्हनि छो न कयो। मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो नंढिड़ो मिसाल ॿुधायां त मरियम नवाज़ साहिबा हिते आई कराची में, ऐं पेसी होटल में तरसियली, उन में तव्हां पाण ॾिठो त राति जो वञी करे उहो कमरे जा दर बर भञी करे, पोइ मूंखे MP असां पंहिंजी हुकूमत चयो त तव्हां हिकिड़ो रेज़ोल्यूशन हुयो उहो तव्हां पेश कयो। मां पाण जीअं ओड़े मां इहा ॻाल्हि कई त लफ़्ज़ जेको आहे हिकिड़ो तमामु ख़तरनाक हूंदो आहे, त उनखे माण्हू दिलि ते वठंदा आहिनि, चवंदा आहिनि हिन जो लाइ छा मक़सदु आहे, त मां उहो रेज़ोल्यूशन अलहमदुलिल्लाह पेश कयो। ऐं बाक़ाइदे उन टाइम जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जेको उनखे मां रिक्वेस्ट कई त हे जेको आहे एक्ट थियो ग़लति थियो आहे, अलहमदुलिल्लाह उन खां पोइ तव्हां पाण ॾिठो त उन ते बि एक्शन थियो, ऐं जेके बि माण्हू उन में मुलविस हुया त उन्हनि जे ख़िलाफ़ बि कार्रवाई थी, जेकी बि थी उहा तव्हांखे ख़बर आहे। बिल्कुलु इन में एक्शन्स थींदा आहिनि, अहिड़ी ॻाल्हि न आहे त एक्शन न थींदो आर्मी में बि, ऐं इहो हुजणु बि खपे। ख़ुदा न ख़ासिता जेकॾहिं एॾो माण्हू पावरफुल हुजे ऐं सुभाणे अहिड़ी पोस्ट ते वेठो हुजे त पोइ त हिन मुल्क में को माण्हू रही न सघंदो। जी अलीपल साहब, मां आवाज़ ईंदुसि। पोइ चइजे त जेका हिन वक़्त जी सूरत हाल आहे उन खां पोइ जॾहिं को इहा ख़बर आई आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा वर्सिस पाकिस्तानी कुझु सोशल मीडिया ते जेको हिन वक़्तु सिलसिलो जारी थी वियो आहे, इनखे कीअं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ रोकींदी? ॿियो अहम सवाल इहो बि पैदा थिए थो त इहा बि ख़बर जेका मुख़्तलिफ़ ज़राए सां अॼु आई असां वटि, त किथे न किथे फैज़ हमीद अॼु बि इन्फ्लुएंस करे पियो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ते, कमान इन कंट्रोल हुई ऐं मुख़्तलिफ़ अवां जे रहनुमानि सां
राब्ता बि हुया ऐं हिन सां गॾोगॾु राब्तनि सां गॾोगॾु हिदायतूं बि ॾिए पियो ऐं वरी तव्हांजा कुझु रहनुमा जेके आहिनि उहे वञी बानी PTI खां जेल मां पुछनि बि पिया त फैज़ हमीद चवे पियो छा कजे। पोइ चइजे त किथे न किथे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो रिटायरमेंट खां पोइ हिसो बणिजणु हुयो या पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां बिलवास्ता या बिलावास्ता किथे न किथे जुड़ियल हुयो फैज़ हमीद बि। उहे सभु कहिड़ा रहनुमा विया हुआ जेल में जिन पुछो वञी हो त फैज़ हमीद साहब चए थो, छो जो इहो तव्हांजी ॻाल्हि जेका हूंदी या त ॾाढी एविडेंस तौरु हिन वक़्त में ॾाढी अहम हूंदी, तव्हां सुठा विटनेस थी सघो था अॼुकल्ह जे दौर जेका हले पियो मामलो। जी जी बिल्कुलु। उन नाला छा हुआ, कहिड़ा रहनुमा हुआ? तव्हांजी केतिरा ई रहनुमा जिन खे इंस्ट्रक्शन मिले पई ऐं इमरान ख़ान खां उहे पुछनि पिया बानी PTI खां त फैज़ हमीद मां नाला जॾहिं तव्हां ऑफ द रिकॉर्ड पुछंदो मां तव्हांखे नाला ॾसे छॾींदुसि, पर हींअर ॿुधायो तव्हां त वाक़ई फैज़ हमीद जे बैकबोन जेका आहे PTI जी उनजी वॾो अहम किरदारु हुयो। ॾिसो मूं पहिरीं चई छॾियो, डॉक्टर साहिबु वेठो उनजे अॻियां मूं चयो त जेके बि जमहूरी हुकूमतूं ईंदियूं आहिनि उन्हनि जे पोयां एस्टेब्लिशमेंट ऐं फ़ौज जो हथु हूंदो आहे। पाकिस्तान में इहो न हुजे या साउथ एशिया जे ॿियनि मुल्कनि में इंडिया खां सवाइ तव्हां वञो त उते बि ईअं बांग्लादेश में हींअर जेकॾहिं ही निगरान सेटअप या एक्टिंग सेटअप बीठो आहे त हिन खां केरु इनकार नथो करे सघे त पोयां मिलिट्री न बीठल हुजे त ही हिकिड़े ॾींहं में वरी ॾही वञे थो। तंहिंजे करे प्यारा भाउ, जेका बि हुकूमत पाकिस्तान में हेसि ताईं आयूं आहिनि उनजे पोयां सभिनी जे पोयां को मिलिट्री को जनरल सभु बीठल हूंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे चवंदा हिन ते त एजाज़ मेहर ॾाढी सुठी हिकिड़ी लाइन कढी त बाबा ही क्रोनोलॉजी ॿुधाई छा थियो, हिते थियो फैज़ाबाद जो जलसो, ही थियो, इहे सॼा करे पछाड़ी चई त मुइज़ वारो जेको केस ॿुधाई त ॾाढी बेरहमी सां उनजी प्रॉपर्टियूं बि ऐं सम्झा थो मिलिट्री उनजो को कढियो आहे, उन ते को नोटिस वरितो आहे, कॉग्निजेंस वरिती आहे, उनजी इंक्वायरी कंप्लीट थी आहे, उहो को केस थी सघे थो। पॉसिबिलिटीज़ त इलाही आहिनि, पर जनरली जेका टाइमिंग आहे उहो उन में पोइ फैज़ हमीद जी गिरफ़्तारी जेका आहे कस्टडी में वठणु आहे। मूंखे त शायदि ईअं लॻे थो त कस्टडी में पहिरीं खां शायदि हुजे अहिड़ी का सूरत हाल हुई, पर मेन केस जेको सिविलियंस वारी हुन में वायोलेशन्स थियूं आहिनि, हुनजे भाउ जेको कयो आहे सॼो किसो तव्हांखे एजाज़ ॿुधायो आहे। मूंखे लॻे थो सियासी हिन इंटरफेरेंस या जेके बि शयूं उन्हनि खां वधीक ही मामिलो आहे सिविलियंस जो। ठीकु आहे, ऐं उन माण्हू जी जेका पिटीशन या अपील आई आहे उन ॾाढो सेंसिटाइज़ कयो आहे इदारे खे, उन ते ही एक्शन खयो। ठीकु आहे, मुंहिंजो ॿियो हिकिड़ो सुवालु हुयो अव्हां जे साम्हूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी सफ़ुनि मां फैज़ हमीद जी तहवील वठण में अफ़वाज पाकिस्तान जो हिकिड़ो इंटरनी मामिलो आहे, एॾो रिएक्ट ऐं सोशल मीडिया ते वाइवेला जेका हिन वक़्तु थिए पई। इन लाइ तव्हांजो सुठो इहो सुवालु आहे, पर मसइलो छा आहे त ॾिसो ही पाकिस्तान तव्हां चओ पिया त असांजो को तालुक बि न आहे, हूंदो बि आहे, इन ते ॿुधायां थो। पाकिस्तान जी आबादी 25 करोड़ आहे, उन में जे तव्हां ईअं ॾिसो त 70% अवाम सॼी इमरान ख़ान सां बीठी आहे, उहे उहिदेदार कोन्हे, न को ऑफिस बेरर या ज़िले या सदर या सिंध या सदर लॻल आहिनि, पर उहे इमरान ख़ान जे हक़ में ॻाल्हाइनि पिया। अहिड़ी तरह ओवरसीज़ पाकिस्तानी हींअर सभु बीठा आहिनि। हाणे केतिरनि खे माण्हू रोके सघे थो, सोशल मीडिया ओपन प्लेटफॉर्म आहे, उहो को उहिदेदार थोरी आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जिन खे इमरान ख़ान या असीं रोकियूं त बाबा इहो तव्हां न करियो। ऐं हू ॿियनि जेको आहिनि सो हिकिड़े जमहूरी मुल्कनि में आहिनि जिते फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, उते ई वेही के शयूं कनि पिया, उनखे रोकणु न को अली पल जो इख्तियार न कोई इमरान ख़ान आहे, हू पंहिंजी मर्ज़ी सां इमरान ख़ान जी हुन में कनि पिया या छा पिया कनि, या उन सां PTI जो जेका तंज़ीम आहे उनजो को बि कोन्हे चवंदा आहिनि तालुक या तव्हांजी सफ़ुनि मां का बि अहिड़ी इंस्ट्रक्शन कोन्हे का कंहिं बि इशू ते त सोशल मीडिया जे हवाले सां। असांजी पार्टी जी मेन पार्टियूं ॿ आहिनि, अदा बग़ैर सां असांजी पार्टी जी मेन जेके पार्टियूं आहिनि उहे ॿ आहिनि। हिकिड़ी आहे कोर कमेटी जंहिंमें सभिनी सूबनि जा माण्हू आहिनि, ऐं ख़ुदि हुनजो हिसो आहियां कोर कमेटी जो सिंध मां जेके 4 माण्हू या 5 आहिनि उन्हनि मां। ऐं ॿियो आहे पॉलिटिकल बॉडी 16 माण्हू आहिनि हुन में जेके उहे फ़ैसिलो कनि था। उहा प्रेस रिलीज़ अचे थी असांजे हुनजे थ्रू, ख़ान साहिब जो बयानु हुतां अचे थो। बाक़ी सोशल मीडिया ते केरु कंहिंखे बि चवे इमरान ख़ान जी सपोर्ट पियो करे, उन सां असांजो को ऑफिशियल तालुक न। माज़ी में ईअं ॾिठो आहे न त इमरान ख़ान या बानी PTI जेका आहिनि उहे जेके बि बयानु ॾींदा आहिनि उन ते वरी यूटर्न अची वेंदो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ चवंदी आहे यूटर्न वठणु सियासत आहे, पॉलिटिक्स जो हिसो आहे, हिन में का ग़लति ॻाल्हि कोन्हे का। ऐं अगरि का अहिड़ी ॻाल्हि थी बि वञे थी त उन ते तव्हां जे यूटर्न वठी बि वठंदव त उहो त हिकिड़ो सियासत जो हिसो आहे। सियासत ऐं मिलिट्री स्ट्रेटेजी जो बि हिसो आहे, इहो सियासत जो बि आहे, मिलिट्री स्ट्रेटेजी जो बि हिसो आहे त हिकिड़ो क़दम अॻिते ॿ क़दम पोइते। सियासत ऐं वार सभिनी जॻहियुनि ते अॼुकल्ह इहा पॉलिसी अची वई आहे त सिधो न कजी, सिध में कोन्हे हलणो, पंहिंजी हिकमत अमली तयारु करणी आहे। कहिड़ी सियासी पार्टी आहे जेका फ़ैसिला अॼु जेके कल्ह एस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ हुयूं अॼु एस्टेब्लिशमेंट सां गॾु वेठियूं आहिनि, उन्हनि जे एस्टेब्लिशमेंट जे चवण ते उन्हनि जी हुकूमत पई हले। ऐं तव्हां गॾु हुयो त तव्हां ख़िलाफ़ आहियो?
यूटर्न सभिनी वरिता आहिनि, पर पोजीशन हिन तव्हां गॾु हुयो अॼु वरी अवां खिलाफ़ आयो, माना इहो इन इहो मां सम्झां असांजी पोजीशन आहे, इट इज़ द करेक्ट पोजीशन। बिल्कुलु बिल्कुलु जेको मां सम्झणु चाहियां थो या आम माण्हू सम्झणु चाहे पियो, तव्हांजे लफ़्ज़नि मां तव्हां सुठा वकील ऐं सुठा कानूनदान सुठा डिबेटर त आहियो, पर इन लफ़्ज़नि मां इहा बि चई सघिजे थो त कल्ह अवां गॾु आहियो अॼु अवां खिलाफ़ आहियो। साईं आऊं इन ॻाल्हि खे जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि सां अचां थो, डॉक्टर सौराब सरकी बि कंदो एग्री, एजाज़ महर एज़ एनालिस्ट बि कंदो, ऐं ब्रिगेडियर साहब जो तालुक़ सियासत सां न आहे पोइ बि कंदो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि करियां थो त इमरान ख़ान जी पोज़ीशन हीअ आहे त मिलिट्री या एस्टेब्लिशमेंट उन जो तालुक़ हिन सां न हुजे, ऐं जेको मीसा खे जमहूरियत थी हुई, पीपल्स पार्टीअ खे बि हिन मां सिखणु घुरिजे त उनजो बि क्रक्स इहो ई हो त न को पार्टी एस्टेब्लिशमेंट जी सपोर्ट कंदी, न उन जी सपोर्ट ते ईंदी। उन पोज़ीशन ते हींअर न नून लीग बीठल आहे, न पीपी बीठल आहे, उन ते इमरान ख़ान बीठो आहे। अचो इन पोज़ीशन जी सपोर्ट करियूं, सियासत खे सिधो करियूं। तव्हां अॼु बीठा आहियो, जे पहिरियां तव्हां बि कोन बीठा आहियो, उहा उहे सवाल ते मां वरी ॻाल्हि उहा ई कंदुसि, वरी माज़ी में वेंदो त तव्हां कोन हुयो, अॼु वरी अवां आयो, वरी अॼु ही कोन्हनि के, इहो त हिकिड़ो सवाल पंहिंजी जॻह ते आहे। एजाज़ महर साहब, तव्हां इतफ़ाक़ कंदो अलीपल साहब जी ॻाल्हि सां? अलीपल साहब आख़िरी ॻाल्हि त भली कई त हींअर जेको आहे त उहो एंटी एस्टेब्लिशमेंट पॉलिटिक्स कनि था, पर हाणे ॾिसजे त उहो केसि ताईं इहे पेर खोड़े बीहनि था। जेका अॼु जी डेवलपमेंट आहे, जेको अॼु जो अनाउंसमेंट आहे फैज़ हमीद जे अरेस्ट वारी, इन खां पोइ मां सम्झां थो त जीअं अॻु में बि मूं चयो मुख़्तसरन त PTI जी जेका सियासत आहे उनजे लाइ हिकिड़ो वॾो धचको आहे, ऐं इलाही हिन अॼोके गिरफ़्तारीअ जे करे उन खां पोइ जेके अञा वधीक ॿिया जेके माण्हू आहिनि उहे जॾहिं नाला साम्हूं ईंदा त PTI जो जेको आहे सियासी केस उहो कमज़ोर थी सघे थो। अलबत्ता उनखे मुकमिल तौर ते तव्हां नथा करे सघो त पोइ बिल्कुलु PTI सरे खां ख़तमु थी वेंदी या उहो हिकिड़ो मामिलो ख़तमु थी वेंदो। तव्हां सोशल मीडिया जे हवाले सां ॻाल्हि कई त इहो जेको सभु शयूं हलनि थियूं, ॻाल्हि मज़ेदारी ॻाल्हि तव्हांखे चवां त हाणे पाकिस्तान में ट्विटर बंदि आहे, पर वज़ीर आज़म साहब VPN जे थ्रू इस्तेमालु करे थो। बाबा ट्विटर ते पाबंदी जो फ़ैसिलो हुकूमत कयो आहे न, जॾहिं वज़ीर आज़म ई पंहिंजे हुकूमत जे फ़ैसिले जी पोइवारी नथो करे ऐं उहो VPN ते इस्तेमालु करे ट्विटर खे हलाए थो, त पोइ बाक़ी क़ौम जे लाइ ॾिचो छो पैदा कयो अथव। त मक़सदु चवण जो त हीउ जेको अॼु असां जंहिं दौर में गुज़रूं पिया या हलूं पिया, उन में शयुनि खे कीअं कवर अप करणु त जेको आहे हीअ हलंदा आहिनि। मां अॻोड़े बि कंहिं दोस्त सां डिस्कशन थिए पियो त मूं चयो हाणे AI जो दौर आहे ऐं टेक्नोलॉजिकली एॾी वॾी एडवांसमेंट आहे। असां जेको आहे त उहो अयूब खान जे दौर में जेको आहे थियल जेके फ़ौजी बग़ावतूं हुयूं, या उन खां पोइ भुटे साहब जे दौर में फ़ौज कशी थी, या जेको आहे त उन खां पोइ मुशर्रफ जे दौर में, त तव्हां उन्हनि मिसालनि खे उन्हनि तरीक़ेकार खे तर्क करणो पवंदो। हींअर जेका ऑन ग्राउंड सिचुएशन आहे जेन्युइनली उनजो तव्हांखे अभ्यास करणो पवंदो ऐं उन खां पोइ जेको आहे शयुनि जो हल जे तरफ़ तव्हांखे वठी वञिणो पवंदो। त कंहिं फ़र्द जी ख़्वाहिश या कंहिं हुजे उन मुताबिक़ जेको आहे शयुनि खे तव्हां हलाइण जी कोशिशि कंदव त डेफिनेटली जेको आहे उहो ईअं थी कोन सघंदो, उहो फबी कोन सघंदो। त अॼु जी रियलिटीज़ खे तव्हां तस्लीम करणो पवंदो ऐं हीअ फौरी तौर ते त खणी ठीकु आहे, पर हाणे डिपेंड थो करे त इमरान ख़ान इन ते कहिड़ो रिएक्शन थो ॾिए ऐं हू उनजो फर्दर जेका स्ट्रेटजी आहे उहा। एजाज़ साहब, मां मुख़्तसर आख़िरी सवाल तव्हांजे साम्हूं रखंदुसि, छो वाइंड अप जो चयो पियो त ॿियनि महिमान ॾे वेंदुसि। अगरि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ भरपूर दिफ़ा कंदे लही पई अचे, साम्हूं नज़र पई अचे, जेको सोशल मीडिया ते त नज़र अचे थो, पर मुख़्तलिफ़ हंधनि ते फैज़ अमीन जे लाइ, त पोइ छा थींदो सर? ॾिसो, हिन में ॿ शयूं आहिनि। हिकिड़ी त मामिलो जीअं ISPR जे प्रेस रिलीज़ में इंडिकेट थियल शयूं आहिनि त हा इलीगल एक्टिविटीज़ जेको पोस्ट रिटायरमेंट बि आहिनि ऐं अख़्तियार जेको आहे उहिदे जे दौरान बि हुयूं। हाणे जेकॾहिं उहे एम्बिट कयूं वयूं सभु जूं सभु PTI सां, पोइ त PTI डिफेंड कंदी फैज़ अमीद खे ओपनली, ऐं अखलाक़ी तौर ते करण बि घुरिजे, छो त उनजा बेनिफिशरी रहिया आहिनि। बाक़ी रही ॻाल्हि त जेकॾहिं उन खां हटी करे शयूं आहिनि जेके उहिदे जो या अख़्तियारनि जो पंहिंजे ज़ाती मफ़ादनि जे लाइ हुन को अहिड़ो मिसयूज़ कयो आहे या ग़लति कयो आहे, त उन में मां नथो सम्झां त को शायदि PTI उनखे खुलेआम ईअं डिफेंड करे सघंदी। हाणे त ख़ुदि PTI वारनि जो पंहिंजो जेको हिकिड़ो आहे नैरेटिव या जेको मौक़िफ़
त जेको आहे जहिड़े तरीक़े सां हू चवंदा रहिया आहिनि त 9 मई वारा जेके मामलात आहिनि उन्हनि जी जुडिशियल इंक्वायरी थिए ऐं फुटेजिस साम्हूं आणियो। इमरान ख़ान साहब बि बयानु ॾिनो त उन बयानीअ खे जेको आहे थोरो धचको लॻंदो ऐं इन सॼी गेम में इहो डिपेंड थो करे त हाणे इमरान ख़ान कहिड़ो मौक़िफ़ थो अख़्तियार करे। आया हू पंहिंजो एग्रेसिव मोड में रहण थो चाहे या डिफेंसिव मोड में वञण थो चाहे या शयूं कीअं थियूं रुख मटाइनि। त ही ईंदड़ 24 कलाक 48 कलाक इंतहाई अहम पाकिस्तान जे सियासत के हवाले से पाकिस्तान के ब्रिगेडियर साहब, जैसे एजाज साहब ने कहा कि आने वाले 24 और 48 घंटे पाकिस्तान की सियासत के लिए बड़े अहम हैं, मगर सवाल ये पैदा होता है कि पाकिस्तान तहरीक इंसाफ एक ही सियासी जमात है और बेनिफिशरी रही है, कहीं ना कहीं फैज़ अमीन से उनका फेस मिलता रहा है, अगरचे वो मैदान में उतर आते हैं और फैज़ हमीद के फैज़ से वफादारी करते हुए जो कोई सोशल मीडिया पे अभी भी देख रहे हैं और आगे जाके अगर इनके बड़े अहम रहनुमा अगर मोर्चा संभालते हैं तो फिर समझें कि पीटीआई वर्सेस एक जो है एक इदारे के अंदर एक जंग होगी। फिर नहीं, मेरा नहीं ख्याल ऐसा होगा। अच्छा, उसकी वजह यह है कि सोशल मीडिया पे जो चंद हमारे जोशीले नौजवान होते हैं ना, ये कुछ लिख ज़रूर देंगे, लेकिन पीटीआई के जो बाशऊर वर्कर्स हैं उनको पता है कि ये मुल्क है तो सब कुछ है। ये सियासी पार्टियां, सियासी लीडर, ये सब इस मुल्क के साथ वाबस्ता हैं और इस मौके पे और चूँकि फ़ौज के साथ कुछ डायरेक्टली ये कुछ कर भी नहीं सकते, फ़ौज का अपना मामला है, कोई अदालतों में तो जाना नहीं है जहाँ ये वकीलों की तरह बाहर खड़े होकर कोई जलसे कर लेंगे, नारे लगा लेंगे। तो मेरा नहीं ख्याल वो एक दो दिन ताज़ा लोग जो है ना शायद मुख्तलिफ तबसरे करें, जोशीले तबसरे करें, इस फैसले पे कुछ लोग तनकीद करेंगे, कुछ इसकी तारीफ़ करेंगे, लेकिन एक दो दिन में आप देखेंगे हर चीज़ नॉर्मल हो जाएगी। ये कानून के मुताबिक जो भी फ़ौज, हमारा अपना फ़ौज का कानून है, बिल्कुल वो कानून इसको डील करेगी और इंशाल्लाह अवाम से भी ये दरख्वास्त। डॉक्टर साहब छा पिया सम्झो जेका एजाज साहब ॻाल्हि पिया कनि त 24 खां 48 कलाक वॾा अहम आहिनि, इन में कुझु तब्दीली ईंदी ऐं कुझु नाला जेके एजाज साहब चवनि पिया खणी नथा सघूं, पर थोड़ी देर में शायदि 2-3 कलाकनि में या ईंदड़ ॾींहंनि में नाला साम्हूं अची वञनि त पोइ अञा हिकिड़ी सिचुएशन वाज़ह थी वेंदी। असल में जीअं तव्हां ॾिसो था जेकी सूरत हाल हुई या जेके हाणे असां ॾिसूं पिया मॉनिटर कयूं पिया, उन सूरत हाल में जेकी हिन वक़्तु बि जेकी सूरत हाल हुई उहा तमामु गैर यकीनी वारी सूरत हाल हुई मुल्क जे अंदरि। ऐं मूंखे जेको महसूसु थिए थो त इहो जेको आहे मामिलो पुराणो बि हुयो ऐं उन में ईअं बि हुयो, तव्हां पाण ॾिठो त एप्लीकेशन बि पुराणी, जीअं एजाज साहब चयो त जेके जहिड़े नमूने सां उहा ज़्यादती थी उन टाइम ते मूंखे यादि आहे त उहा बाक़ाइदे उन टाइम ते बि काफ़ी चैनल्स जेके हुया टीवी जा उन्हनि इन ॻाल्हि खे खयो बि हुयो ऐं ईअं न आहे त उहा का ढकियल लिकियल छुपियल हुई। ठीकु आहे, पर हाणे जेको हाणे हिन वक़्तु जेकी सूरत हाल थिए पई, जेकी जंहिंमें असां दाख़िल थी विया आहियूं, उहा तमामु डेंजरस सूरत हाल थींदी वञे पई। जेकॾहिं स्टेटस को ईअं थिए त पोइ अलाए छा मुल्क जो। सर मूंखे वाइंड अप लाइ चयो, अलीपल साहब मुख़्तसर अगरि हिनखे कजो त फ़ैसिले जी घड़ी छा थींदी, छा पिया सम्झो? आधा अकाउंटेबिलिटी जो हिकिड़ो वेव हली आहे, सुठी ॻाल्हि आहे। ॾिसां इमेज जीअं दोस्तनि चयो त सुधरंदो, सुठो थींदो ऐं जेके असांजा ही इदारा आहिनि, मिलिट्री आहे, ही जेकॾहिं अकाउंटेबिलिटी कंदा ऐं प्रिवेंटिव मेयर्स खणंदा त इहे वाक़िया थियनि ई न, त ॾाढो सुठो क़दम आहे। अञा वधीक हिकिड़ो स्टेप मथे खणंदा ऐं चवंदा त पॉलिटिक्स सां को तालुक न आहे असांजो, पॉलिटिक्स पंहिंजे हिसाब सां जमहूरियत जी पंहिंजो कम करे पॉलिटिकल पार्टीज़ जे हवाले करे थींदा, उहो अञा वधीक इज़त थींदी मिलिट्री जी ऐं असीं इदारनि सां मोहबत कयूं था, इदारा असांजा आहिनि, असीं इदारनि जा आहियूं। वॾी महिरबानी अलीपल साहब, अवां वक़्तु कढियो मुंहिंजे प्रोग्राम जे लाइ। ब्रिगेडियर साहब आपका बहुत शुक्रिया। एजाज भट्ट साहब अवां जी महिरबानी। डॉक्टर सौराब कंसरकी साहब अवां जी महिरबानी। तया त फ़ैसिले जी घड़ी में अॼु जो वॾो अहम फ़ैसिलो जेको अफ़वाज पाकिस्तान कयो आहे इहो अहम आहे, पर एजाज भट्ट जे उन लफ़्ज़नि खे अॻिते खणी प्रोग्राम जी वाइंड अप कंदुमि त ईंदड़ 24 खां 48 कलाक वॾा अहम आहिनि हिन जे मुल्क जी सियासत जे लाइ। अगरि कुझु अहिड़ा नाला अचनि था त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ किथे न किथे जेको आहे बैकफुट ते वेंदे एजाज भट्ट साहब खे नज़र अचे पई। आफ्ताब मोगरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।